त सूरत हाल हिते आहे इहा जो महीननि खां हिते पाणी आयो कोन्हे ऐं माण्हुनि जा बाग सुकी विया आहिनि। माण्हुनि जो जंहिं वटि थोरो घणो केलो हो केलो सुकी विया आहे, उनजा ठेकेदार भॼी विया आहिनि। बाग जे ठेकेदार जिन एडवांसूं ॾिनियूं उहे पंहिंजूं एडवांसूं छॾे भॼी विया आहिनि। बागनि जी तव्हां हालत ॾिसो त बाग सुकनि पिया। हालांकि 14,000 क्यूसेक ताईं नारा में पाणी आहे, उन खां पोइ बि हिते शाखुनि में तेल कोन पई थिए। मुंड ते जेके ख़ासि माण्हू वेठा आहिनि, जिन ते ख़ासि माण्हुनि जो जेको आहे मथे ते हथु आहे, उहे खुलेआम जेको आहे पाणी चोरी त कोन, चोरी त उहा थिए जेकी लिकी थिए, पर ही खुलेआम पाणी ते धाड़ो वेठा हणनि। ऐं हिते जा असांजा कामोरा उते वञी न पिया सघनि, छो त उन्हनि खे डपु आहे। हिकिड़ो त डपु आहे, उन्हनि खे ॿियो इहो बि ख़बर आहे त हिते असांखे इजाज़त न आहे वञण जी। इहे ख़ासि माण्हू आहिनि जंहिंजे मथां ख़ासि माण्हुनि जो हथु आहे। इन सूरत हाल में जे ही फेस्टिवल कनि था, त इहो फेस्टिवल छा आवाम सां मज़ाक करण खां सवाइ त ॿी का ॻाल्हि कोन्हे। तव्हां बागनि जी हालत ॾिसो, बाग त माण्हुनि जा सुकी विया, अंबनि जा साइज़ कोन थिया, अंब छणी विया। हाणे कहिड़नि बागनि जो ही फेस्टिवल कंदा? पोइ वञी पंजाब जा बागनि मां जे खणी अचनि अंब ऐं उते अची डिस्प्ले ते रखनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी हिते त जेको आहे बागनि जो सत्यानाश थी वियो आहे। हिननि खे मुंहिंजे ख़्याल में त इन हिसाब सां थोरो सेंसिटिव हुजणु घुरिजे, थोरो हिननि खे इहो सोचणु घुरिजे त हिन हालात में ही फेस्टिवल करणु त जेको आहे मैंगोज़ जा जेके फार्मर्स आहिनि उन्हनि सां हिकिड़े क़िस्म सां मज़ाक करणु थियो, उन्हनि खे हिकिड़े क़िस्म सां जेको आहे चिड़ाइण वारी ॻाल्हि थी वई, ॿियो कुझु न आहे। साईं, मुंहिंजा आउं हिन फेस्टिवल में पार्टिसिपेट कंदो हुउसि, पोइ जॾहिं खां ही पॉलिटिसाइज़ थी वियो, हालांकि हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन में के प्राइसिस कोन्हे, जेको खटे थो वञे उनखे को करोड़े रुपया कोन था मिलनि या का शइ न आहे। पर ही उहा शइ आहे जंहिंमें हिकिड़ो हेल्दी कॉम्पिटिशन हुजे, जंहिंमें ज़मीनदार जेको आहे हिक ॿिए खे जेको आहे हेल्दी क़िस्म सां हिक ॿिए खां बहितरीन अंब जेको आहे ॾेखारण जी कोशिशि कनि। उनखे बि हिन सियासत जे मुंहुं चाढ़े छॾियऊं ऐं पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे, जिन वटि भले चङो हुजे या न हुजे, पर ख़ासि जेके हिननि जा माण्हू आहिनि उन्हनि खे ई हमेशह प्राइज़ मिलंदो ऐं जेके ख़ासि न आहिनि उन्हनि जो भले कुझु बि उन्हनि खे प्राइज़ न मिलंदो। पोइ जॾहिं इहा हालत असां ॾिठी त मूं हिन में जेको आहे बंदि करे छॾियो पार्टिसिपेट करणु। ऐं हाणे त सूरत हाल जेकी आहे, इन में त आउं पंहिंजे सभिनी जिन वटि बि बाग अंबनि जो आहे उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन क़िस्म जी जेकी ही हरकत ही कनि पिया हिन हालात में फेस्टिवल कराइण जो, इन जो पूरी तरह बाइकाट कनि ऐं हिननि खां इहो असांजो जेको आहे सभिनी ज़मीनदारनि जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे त असांखे पाणी ॾियो त असां पंहिंजूं फसलूं बचायूं, बाग बचायूं, त पोइ फेस्टिवल बि थींदा। हिन फेस्टिवल में आउं बाइकाट थो कयां ऐं आउं पंहिंजे सभिनी दोस्तनि खे बि चवां थो त जिन जे बागनि जी हालत तव्हां पाण ॾिसी सघो था, त उहे हिन ही जेकी मश्करी कनि पिया इन जो बाइकाट कनि। साईं, इन जो असर पूरी तरह पए पियो, छो त हिकिड़ो त फर्स्ट ऑफ ऑल जॾहिं अंग्रेज़ ही डिज़ाइन कयो सॼो इरिगेशन सिस्टम, जेको दुनिया जो वॾे मां वॾो इरिगेशन सिस्टम आहे, त उन हिकिड़ो तरीक़े सां ॾिनो हो त कैनाल्स हूंदा, उन खां पोइ सब कैनाल्स हूंदा, उन खां पोइ शाखूं थींदियूं ऐं वाटरकोर्स शाखुनि मां वेंदा। इन जो डिज़ाइन ई न आहे, डीओ जो को कॉन्सेप्ट ई न आहे, को डिज़ाइन ई न आहे। इहो सिर्फ़ु रिश्वत ऐं सियासी रिश्वत जे तौर ते ऐं पैसा वठी इहे सभु जेके आहिनि डीओस ठाराया विया आहिनि। ऐं इहे डीओस खे तव्हां वञी ॾिसो त हर माण्हू पंहिंजी फरमाइश ते ठाराया आहिनि। माना डीओस खे तव्हां वञी ॾिसो त उहे डीओस न आहिनि जहिड़ो करे उहे शाखूं निकितल हुजनि, उहे माण्हुनि जूं ज़ाती जहिड़ो शाखूं निकितल हुजनि। ऐं उहे जॾहिं खां डीओस हालांकि अदालत में अची वियो त डीओ ठाहिण इलीगल आहे, त पोइ जिन खां पैसा वठी हिननि ठाहिया उहे पुराणी तारीख़ुनि में ॾेखारे ऐं पुराणी डेट्स में ॾेखारे उहे हुननि खे डीओ नवां ठाहे ॾिनो। ही पूरी तरह इलीगल सिस्टम आहे ऐं जंहिंजे करे ई ही जेकी तव्हां ॾिसो पिया छिकताण, उन में हिन डीओस जो वॾो हथु आहे। अच्छा सर, हाणे इहे वरी बि सिलसिलो वधे पियो, इन लाइ आबादकारनि खे छा करणु खपे जीअं डीओ वाटर्स कैंसिल थियनि ऐं नवां जेके आहिनि उहे बंदि थियनि? आबादगार खे पूरी तरह सां क्लियर हुजणु घुरिजे त ही जेकी बि हालात रहिया आहिनि, हिन में ही कैनालनि जो मसइलो, उन खां पोइ पाणी जूं छिकूं, हिननि खे आबादकारनि खे एज़ ए आबादकार आऊं हिकिड़ो मैसेज ॾियां थो त हिन में को शक न आहे त सिंध ऐं सिंध जो ज़रात बिल्कुलु पूरी तरह सां जेको आहे निधणकू थी वियो आहे। हिते न को कानून आहे, न को का ॻाल्हि आहे।
न तव्हांजो सियासतदान तव्हांजी मदद करणु चाहे थो, न तव्हांजो कामरो तव्हांजी मदद करणु चाहे थो। आबादकारनि खे पंहिंजूं फसलूं पंहिंजो जियापे जे लाइ पाण उथणो पवंदो ऐं पाण ई कोशिशि करणी पवंदी। अदरवाइज़ जे हिननि जो कंहिं ॿिए मां को आसरो आहे त ही बुख मरी वेंदा ऐं अॻियां सुभाणे हिननि जूं नसलूं बुख मरी वेंदियूं।